जी भी ॻाल्हि कई। मां छो ॿ टे लफ़्ज़नि में ॻाल्हाइणु चाहियां थो। जहिड़ी क़ौम आहे ओड़ा ई ख़ुदा ताला उनखे हुक्मरान था ॾियनि। त असां दुआ कयूं कि बारी ताला पंहिंजे हबीब जे सदक़े में, हुज़ूर पाक जे सदक़े में इन क़ौम सां नाराज़गी ख़तमु करे। आमीन। ख़ुदा ताला इन क़ौम सां नाराज़गी ख़तमु कंदो त असांखे हाकिम बि चङा मिली वेंदा। कमंद जे लाइ मां पंहिंजी संगत साथ खे, दोस्तनि खे, वास्तेदारनि खे गुज़िरियल 3 सालनि खां चवां पियो कि बाबा कमंद वधीक न पोखियो, छो जो तव्हां तकलीफ़ पईंदव। ऐं अॼु पोज़ीशन इहो आहे जो ख़ुदा रहम कंदो काश्तकारनि ते, असांजे ज़मीदारनि ते। ख़ुदा रहम करे पंहिंजे हबीब जे सदक़े में। लेकिन मूंखे नज़र काई चङी शइ कमनि जे बारे में आईंदा 3 साल बि मूंखे नथो सम्झ अचे कमनि जो काश्तकार आईंदा 3 साल भी कमाए सके। छो जे असांजे हुकुमराननि कॾहिं भी सही पॉलिसी ज़राअत जे बारे में ठाही न आहे। जॾहिं त पाकिस्तान 70-80% हले ई ज़राअत जे ज़ोर ते। ऐं इन दफ़े ज़राअत जो बि ॿेड़ी ॿोड़े छॾी आहे। ख़ुदा रहम कंदो तव्हां ते, असां ते, सभिनी ते। ख़ुदा इन तकलीफ़ मां असां सभिनी खे ॿाहिरि कढंदो। ऐं साईं जी जमायत बि आहे, असांजी जमायत बि आहे। सभु गॾिजी दुआ कयो पाकिस्तान ता क़यामत क़ाइम रहे। ख़ुदा असांजी अदलिया खे, फौज खे एतिरी तौफ़ीक़ अता फरमाए जो इन मुल्क जे लाइ भलाई में फ़ैसिला करे सघनि। नंढे या वॾे खे उहो न ॾिसनि। अगरि नंढे वॾे खे ॾिसंदा त पोइ फ़ैसिलो सही थी न सघंदो। असांजे लाइ, पंहिंजे लाइ, इन क़ौम जे लाइ, इन मुल्क जे लाइ हुज़ूर पाक जे सदक़े में असां दुआ कयूं कि बाबा असांखे तकलीफ़नि मां कढनि, असांखे हुकुमरान चङा मिलनि। जेसिताईं इहो ई निज़ाम हलंदो त इन मुल्क जी भलाई न थींदी। इन मुल्क जो पैसो जो बि आहे, जिथे बि आहे, लॻाइनि था, सही नथो लॻे। इन मुल्क खां ॿाहिरि थो हले। असांखे ख़ुदा ताला उहो हुकुमरान ॾे इन मुल्क में पैसो लॻाए, इन क़ौम ते ई पैसो लॻाए, इन ज़मीन ते ई पैसो लॻाए त हे मुल्क बहितरीन तरक़ी करे सघे। मौजूदा सूरत हाल में तरक़ी जी काई बि तव्हां उम्मीद न रखो। इंशाअल्लाह ताला ख़ुदा ताला असां सभिनी जे रिज़्क़ में, रोज़ी में बरकत अता फरमाईंदो। ख़ुदा ताला असांखे पनाह में रखंदो। इन मुल्क खे ता क़यामत क़ाइम रखंदो पंहिंजे हबीब जे सदक़े। बाक़ी साईं हाणे मूंखे चई थो मां सियासी तकलीफ़ मां कहिड़ी सियासी तकलीफ़ एतिरी मूंखे तकलीफ़ अचे थी, हिन खां वधीक न थी अचे।